कहाणी पीराणी। टकर तां ब्रोहिन जी लॾ थे लथी। सियारे जी शुरुआत हुई। जाबलू पटन तां खुश्क हवा सनड़ियूं पथरियूं गेलींदे थे वई। ॿ टे डांद हुआ जिन ते सामान लॾियल हो। हिकु उठ जिन ते बांस जूं लठियूं ऐं डंडा सिंध में विकिरे लाइ खयल हुआ। पुठियां ॿ कुत्ता पुछलो ॾींदा भॻा थे आया। मर्दनि जा पेर उघाड़ा, सुथड़ियूं फाटल ऐं लुंडियूं, मथनि में आलीशान टिकड़नि वारा बर्थ भरियल मेरा ऐं गंदा टोप, वॾा वार खुश्क अणभा ऐं चीड़ पयल। ज़ाइफ़नि खे सुहिणे खुथल बर्थ सां डिघा गगा, ॾांदनि ते वॾा बोरा रखियल जिन में डास जा वटियल रसा पयल। नंढड़ा ॿार ॾांदनि ते चढ़ियल, माइटनि खे सन्हा लकुण हथ में जिन सां ॾांदनि खे हकलींदा थे आया ऐं सुरीलो ही हूं जो आवाज़ पई कयाऊं। शकिलनि जा सुहिणा ऐं शानदार, बदन जी बीहक ठाहूकी हिकिड़े हंधि मांझांदो कयाऊं। गोदड़ीअ मां सुकल मानिन जा टुकर सभिनी खे मिली विया। ॿी बुचकी मां सुकल ॾुध जा अछा टुकर कढी पाणीअ जे जमन में विधाऊं ऐं सभिनी ॿ टे ढुक भरिया। नंढड़ी 9 सालनि जी पीराणी चयो, सिंध में शयूं खोड़ ऐं सुठियूं सुठियूं, पिण स्टोप लाहे जुअन हाणो मथो खनियो। माणस खफ़ी थी ॾांहुंसि निहारो। ॿियनि ॿारनि जे आॾो मिठियुनि मिठियुनि शयुनि जूं ख़याली कतारूं घुमी वयूं। सिंध में पलाल जे झूपड़ियुनि में वेठा, पलाल ते सुम्हिया ऐं पलाल जा जूता ठाहे पाताऊं। बांस जूं लठियूं ऐं ॾासनि जा रसा विकियाऊं, कुढियूं कयाऊं ऐं कीड़ूं कढियाऊं। सियारो गुज़रियो, मोटण जा सांबाहा थिया। ॿारड़नि खे शयूं कोन मिलियूं। वञण खां अॻु में पीराणीअ जे पीउ ज़ाल जे मुंहं में ॾिठो। संदन अॻियां सुञ ऐं बुख फिरी वई। चूणस हीस जी पीराणीअ जे चोलड़े खे ॾिठो जो अञा हाणे धोई विधो हुयाईं। संदसि ख़ामोशी बेवस अखियुनि में इनकार की न हो। पीराणीअ जो पीउ भर वारे ॻोठ में आयो। सलाम माले कयाईं। अधो को संग खपे? पीउ जो मतिलबु धीअ खे विकिणण जो हो। सिंध में संगनि जी उणाठ, केतिरनि जा पड़ पासियल हुआ। छल बादशाह पीर सभ अची पुॼाए। लालूअ जे पीउ पुट ॾे ॾिठो। मुछनि जी सावल, आवाज़ गघो, ॾाढ़ीअ जा छिटा छिटा खंभ बि निकिता हुअसि। 2 टे ॼणा ब्रोहिन सां गॾिजी विया। ब्रोहिन जा कुत्ता सिंधियुनि खे ॾिसी छिता थी पिया। हू हा मचाए ॾिनाऊं। पीराणी पुठी उघाड़ी, जुंडा खुलियल, भॼी वञी माउ जे चोले खे झलियाईं। लालूअ जे पीउ खेसि हथु लाहे ॾिठो। पीराणीअ जे पीउ पकाई कंदे चयो, डुबरो नाहे। कुतनि भौंक न छॾी, ॻोठ जे ॿाहिरें रस्ते ताईं भौंकंदा डोड़ंदा आया, खेनि ॿाहिरि कढी पुछलो ॾियण लॻा ऐं बदन खे धूणी टिड़ी पखड़ी विया। हुननि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। ॻोठ जे ॿाहिरां 60 रुपयनि ते फ़ैसिलो थियो। अॼु ब्रोहिन पंहिंजा तॾा पटिया। मॾी वेड़जी सेड़जी ॾांदनि ते पइजी वई। ॿारड़नि ॻोठ जूं ॻाल्हियूं थे कयूं, टकर जूं ऐं टकर जे ॿेरनि जूं। लालूअ जो ॻोठ वाट ते हो। पीराणीअ जी माउ पीराणीअ सां बिल्कुलु लॻी थे हली। पिणस बि खेसि आङुर ॾिनी हुई। अबा हाणे ॻोठ था हलूं? पिणस कंध सां हाउ कई। संदसि अंदरि खाधो पियो हो। माणस महसूसु कयो त का वॾी शइ संदसि छातीअ में अटकी बीठी आहे, जा ॿाहिरि निकिरण लाइ उधमा पई खाए। लालूअ वारा अॻे ई बीठा हुआ। माणस मशीन वांगुरु सट ॾेई पीराणीअ खे खणी वरितो ऐं छातीअ सां चिंबड़ायो। माउ ऐं धीअ जूं दिलियूं धक धक करण लॻियूं। माण्हू मिड़ी विया। पिणस ॾकंदड़ हथनि सां पीराणीअ जी बांह खे छॾायो। माउ जो हियांउ पिसी पियो, आंडा वढिजी पिया। दिलि दाह कई। अड़े मुंहिंजो पीराणी नंढड़ो। छोकिरीअ हियांउ फाड़े दाह कई। पखी भड़को ॾेई उॾामिया। पट में पयल पीराणीअ खे लालूअ जे पीउ झलियो। पीराणीअ जे पीउ जे नक ऐं अखियुनि जो पाणी संदसि ॾाढ़ीअ मां थे टिमियो ऐं फतकंदड़ ज़ाल खे पे झलियाईं। लॾ रवानी थी। पीराणी ओॿासिन में अबा अमा पुकारियो। माणस खे गिलींदा विया ऐं परे खां आवाज़ ईंदो रहियो, ओजे ख़ुदा मुंहिंजो पीराणी नंढड़ो, ओ टकर खे बाहि लॻे, सिंध वसे, मुंहिंजो पीराणी नंढड़ो। हुन वार पई पटिया। फतकंदड़ पीराणीअ खे घर खणी विया। हुन बुल पे खाधा, छड़ियूं थे आयूं, भॻी भॻी थे वई। लालू डोड़ंदो शयूं वठी आयो। ज़ोर सां संदसि वात में मिसरी विधाई, जा इजके सां निकिरी आई। ॿाराणी कची निड़ीअ मां गिगो आवाज़ अचण लॻो। ओॿासिन में सुॾकनि में भॻल टुटल अबा अमा थे निकतुसि। कंहिंखे सॾु न ॾिनो। लालूअ खे बाहि वठी वई, काती खणी आयो। अखियूं फुटारे चयाईं, बसि कर न त गुहंदो सां। मिटीअ में पयल पीराणी सॼी रहियल ताक़त सां चीख कई। माई भाॻुल पंहिंजी नंढड़ी धीअ खे छिके छातीअ सां लातो। ॿकरीअ कन उभा करे बेकाट कयो ऐं फर खे चटण लॻी। पीराणी अॼु बि चेरी आहे। संदसि हिकु पुटु पुलिस वारो आहे ऐं ॿियो जेल में आहे।